सुप्रीम कोर्ट नैब तरमीमूं कलदम करार ॾियण ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत समेत ॿियनि मुतासिरनि जूं इंट्रा कोर्ट अपीलूं मंज़ूर करे वरितियूं। चीफ जस्टिस जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी बेंच नैब तरमीमूं कलदम करार ॾियण जो फ़ैसिलो कलदम करार ॾींदे कानून में तरमीमूं बहाल करे छॾियूं। फ़ैसिले में चयो वियो आहे त पीटीआई बानी साबित न करे सघियो त नैब तरमीमूं गैर आइनी आहिनि। सॼे मुल्क में 29 बचाव जो ॾिहाड़ो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। ॾींहं जी शुरूआति तोपुनि जी सलामी मस्जिदुनि में दुआउनि सां थी। सिंध समेत सॼे मुल्क में शहीदनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीबूं मुनक़िद करण ऐं रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। नेवल हेडक्वार्टर्स इस्लामाबाद में शहीदनि जी यादगार ते तक़रीब। वाइस एडमिरल अवैस अहमद बलग्रामी शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। यौम दिफ़ा जी मुख्य तक़रीब अॼु राति 8 वॻे GHQ में थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ख़ासि महिमान हूंदो। फ़ौजी सरबराह मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ीर ऐं पार्लिमानी मेंबर बि शिरकत कंदा। तक़रीब खे वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ ख़िताब कंदा। यौमी दिफ़ा जे मौक़े ते कराची में मज़ार क़ाइद ते गार्ड जी तब्दीली वारी तक़रीब। पाकिस्तान एयरफोर्स जे दस्ते मज़ार क़ाइद ते पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। एयर वाइस मार्शल शहरियार ख़ान तक़रीब में ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। एयर वाइस मार्शल शहरियार ख़ान जो चवणु आहे त मुल्क दुश्मननि खे पैगाम आहे त मुनपसंदी खे असांजी कमज़ोरी न सम्झो वञे। हवाई फ़ौज जा जवान दुश्मन खे 1 इंच बि अॻिते वधण न ॾींदा। पाक फ़िज़ाइया 1965 वारी जंग में क़ौम जी उमीदुनि ते पूरो लथी। यौम दिफ़ा जे मौक़े ते कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार बि मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरी। लाहौर में अल्लामा इक़बाल जे मज़ार ते गार्ड जी तब्दीली वारी तक़रीब। कोयटा में बि शहीदनि जे यादगार ते यौम दिफ़ा जी तक़रीब मुनक़िद कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी पारां यौम दिफ़ा जे मौक़े ते ग़ाज़ियुनि ऐं शहीदनि खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हीउ ॾींहुं असांखे मुल्क जी ख़ुदमुख्तियारी जे दिफ़ा लाइ क़ौमी अज़्म जी यादि ॾियारे थो। हथियारबंद फ़ौज क़ौमी ख़ुदमुख्तियारी कौमी सलामती खे दरपेश चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहे। ख़िते में जटादार अमन कश्मीरी अवाम जी ॾुखियाईनि जे हल सां ई मुमकिन आहे। हथियारबंद फ़ौजी अज़ीम सपूतन 6 सितंबर 1965 ते हमले आवर दुश्मन खे शिकस्त ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी यौम दिफ़ा ते पैगाम। संदसि चवणु आहे त कश्मीर मसइलो हल न थियण ख़िते में अमन जे क़याम ऐं तरक़ी जे रस्ते में सभ खां वॾी रंडक आहे। कश्मीर जी विरासत नंढे खण जी अणपूरी एजेंडा आहे जंहिंखे कश्मीरी अवाम जी ख़्वाहिशुनि मुताबिक़ हल थियणु घुरिजे। 6 सितंबर जो ॾिहाड़ो क़ौमी अस्करी तारीख़ में नुमायां हैसियत रखे थो। अॼोके ॾींहुं ज़मीनी सामुंडी ऐं हवाई फ़ौज दुश्मन जे नापाक इरादनि खे मिटी में मिलाए छॾियो हो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो पैगाम। संदसि चवणु आहे त यौम दिफ़ा जे मौक़े ते क़ौमी इतिहाद ऐं यकजहती जो जज़्बो ऐं हथियारबंद फ़ौज क़ौम लाइ सरमायो आहे। रिवायती दहशतगर्दीअ जी भेट में डिजिटल दहशतगर्दी ऐं 5th जनरेशन वार वधीक ख़तरनाक आहे। पर जेसीं ताईं असां मुतहिद रहंदासीं दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान खे नुक़सान नथी पहुचाए सघे।
योम दिफ़ा ते चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ्स पारां 1965 जी जंग में पाक फ़ौज जी तारीख़ी फतह ते फ़ख्र जो इज़हार। ISPR मौजूब हथियारबंद फ़ौज चयो आहे त अॼोको ॾींहुं क़ौम जी नाक़ाबिल शिकस्त अज़म ऐं असांजे बहादुर सिपाहियुनि जी क़ुर्बानियुनि खे भेटा पेश करण जो ॾींहुं आहे, जिन दुश्मननि जी साज़िशुनि जो ॼमी मुक़ाबिलो कयो ऐं वतन जो कामयाबी सां दिफ़ा कयो। असां पंहिंजे शहीदनि ऐं ग़ाज़ियुनि खे भेटा पेश करियूं था, जिन जंग में पंहिंजी जानियुनि जो नज़रानो पेश कयो। रियासत ख़िलाफ़ बंदूक खणंदड़ दहशतगर्द आहिनि। असां सभु पाकिस्तानी आहियूं ऐं असांजे लाइ सभ खां पहिरियां पाकिस्तान आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जूं आलमनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त जंहिं बाहि में असांखे धिकियो पियो वञे असांखे उन मां निकिरणो आहे। अॼु जे ॾींहुं क़ौम खे पैगाम ॾियो त दहशतगर्दीअ ख़िलाफ़ असां सभु मुतहिद आहियूं। मटियारी में 71 मोरी वटि ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, 2 ॼणा फौत। हादसे में मोटरसाइकिल सवारनि अब्दुल शकीर ख़ैबर ऐं साहब दम ॾिनो। फौती ख़ैबर खां उडेरोलाल वञी रहिया हुया त हादसो पेश आयो। ट्रक ड्राइवर फरार। दहर की भरसां पानी जे तलाउ मां ॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथायो। लाश अस्पताल मुंतकिल। फ़कीराबाद वेझो नौजवान जो लाश मिलियो। लाश जी सुञाणप ॻोठ फैज़ल महरवासी नौजवान तस्लीम महर नाले सां थी। अमरीकी सदारती चूंडूं दिलचस्प मरहले में दाख़िल। 6 रियासतुनि में कंहिंखे बरदरी हासिल नाहे। सर्वे पोल्स मूजिब कैमला हैरिस ऐं रिपब्लिकन सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप में सख़्त मुक़ाबिलो थींदो। सदर चूंडण लाइ जॉर्जिया ऐं पेंसिल्वेनिया में कामयाबी लाज़मी हूंदी। विस्कॉन्सिन ऐं मिशिगन में कैमला हैरिस खे डोनाल्ड ट्रंप ते बरतरी हासिल। उत्तर कैरोलिना में डोनाल्ड ट्रंप अॻिते। जॉर्जिया, न्यूवाडा ऐं पेंसिल्वेनिया में ड्रामाई सूरत-ए-हाल पैदा। विस्कॉन्सिन में कैमला हैरिस खे 50 ऐं ट्रंप खे 44% वोटर्स जी हिमायत हासिल।